ज़ी निगार आहिनि टिनी महिमाननि खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था इंजीनियर सलेमान चांडियो साहब खां। चांडियो साहब, कीअं सूरत हाल ॾिसो था? 2010 जी ऐं 11 जी जॾहिं ॿूड हुई, टोड़ी बंद खे कट ॾिनो वियो, सॼो राइट जेको आहे उहो पासो उहो ॿूड जे पाणी जे हेठि आयो। हिन वक़्तु बरसाति जी जेका सूरत हाल आहे उहो सॼी सिंध लेफ्ट हुजे या राइट उहो पाणी जे हेठि आहे। नालियुनि नदनि ऐं कुदरती वहकरनि ते कब्ज़ा कया विया। तव्हां इन जो ज़िम्मेवार कंहिंखे सम्झो था पिया? ही बरसाति दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में बरसातूं थींदियूं आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे रहमत सम्झी इंजॉय कंदा आहिनि, पर हिते जेका हुक्मराननि जी नाअहली आहे, इदारनि जी नाअहली आहे, करप्शन आहे, उन जे नतीजे में सॼी सिंध जेका आहे उहा पाणी हेठि आहे। छा चवंदव तव्हां? साईं, ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। 2010 में बि जेको वॾा हानिकार थिया ऐं राइट साइड सिंध तबाह थी चुकी हुई ऐं हुननि एॾो नुक़सानु सठो, हुननि जा घर ख़तमु थिया, दरबदर थिया, मुहाजिर थिया। पोइ जिते पनाह वरितऊं उते बि कोन कंहिं उन्हनि जी हेल्प कई। पोइ उन्हनि त पंहिंजो मेन प्रॉब्लम जा नतीजा भुगता, छाकाणि त टोड़ी बंद खे तोड़ियो वियो हो। जेको असां ऑथेंटिफाइड न्यूज़ जेके असां वटि आहिनि उहे इहे आहिनि। पोइ इन करे जो राइट साइड इंडस ते कट न ॾिनो वियो, छाकाणि त उते ज़मीनूं, प्रॉपर्टी, इहे सभु शयूं बचायूं हुयूं। ऐं उन खां पोइ जेको राइट साइड आहे सो सॼो सिंध जो पिजाड़ो ग्रुप आहे। तमामु वॾियूं हस्तियूं थियूं रहनि पियूं, तमामु वॾा शाहूकार माण्हू रहनि था पिया। एसि ताईं जो राइट साइड जो जेको इरिगेशन जो पाणी आहे उहो बि खणी उन्हनि में विझंदा आहिनि। हुननि जूं शाखूं, कैनाल लबालब भरिया पिया आहिनि ऐं हेॾे जो राइट साइड जेको आहे सो उते शाखुनि जा वारी थी उॾनि। ख़ैर, इहो त गवर्नेंस इशू उन्हनि जो आहे, पर असुल ॻाल्हि इहा आहे त इहे सान्या ॿिनि क़िस्म जा आहिनि। हिकिड़ा आहिनि बरसाति जा, ॿिया आहिनि ॿोॾि जा। हाणे जेको सो ॿोॾि बि ॾाढी ख़तरनाक अचे थी पई। उन खे बि जेको सो अॻी ॿोॾि जो फ़ाइदो तजुर्बे जो कोन वरितऊं। अॻी ॿोॾि में मां बि प्रेसिडेंट कमेटी में मेंबर हुयुमि ऐं असां हिकिड़ा प्रपोज़ल ॾिना हुआ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे बि। उहे इहो हुया त सॼे सिंधू नदी जे अंदरि सभिनी ज़मीनदार सभु वॾा हुए पिजारे वारा, उन्हनि बंद पंहिंजे ज़मीन में ॿधी 12 महीना ॿई फसल खणंदा आहिनि। तव्हांजे हेलीकॉप्टर ते ॾिसंदो त रुॻो नाली पई वहे इंडस। तंहिंजे करे उन्हनि जे करे ऐं ॿियो जेको पुलियूं ठाहियूं अथनि, अगरि 15 किलोमीटर पेटा दरिया जो त उन ते रुॻो 2 किलोमीटर 1 किलोमीटर पुल ठाही अथनि। बाक़ी उहो ई बंदि ॼणो ॿधी छॾियो अथनि। बेलनि में दरिया जो पेट खे बि बंदि कयो अथनि। सो इहे अञा साञा थींदा। हिन महिल ताईं बि जेको हिकु हफ़्ते में इंडस्ट्री जो पाणी सखड़ बिराज खां पहुचंदो, कोविड बिराज ते हाणे 2 हफ़्तनि खां 3 हफ़्ता थो वठे। पोइ इहो जेका बेक फ्लो थिए थी, इहा वरी सखड़ बिराज खे अलाह ढके, अलाह रहम करे असां ते, उनखे बि उॾाईंदो इहो दरिया। पर अलाए छो इहे असां हिनखे ॾिनो भई सरकारी, इहे जेके गैर सरकारी खानगी ज़मीनदार बंदि आहिनि, इन्हनि खे सभिनी खे स्क्रैप करे क्लियर कयो त दरिया खे क्लियर रस्तो ॾियो। उन खां पोइ इहो बि असां प्रपोज़ल ॾिनो हुयो त जेको बैराज आहे उनजी कैपेसिटी घटिजी थी वञे, उनजा दरवाज़ा इलाही बंदि नथा खुलनि। त हाणे उनजे लाइ असां चयो त इन खां अप स्ट्रीम ते थर जे पासे हिते हिकिड़ी स्पिलवे ठाहियो ऐं हिकिड़ो चैनल ठाहियो पको जेको वञे इंडस थर में वञे। ऐं इहा जेका असां फ्लड जे ज़माने में इहो थर आबाद थिए, जेतिरो वधे पाणी उहो मोकिलिजो। हाणे उहो बि कमु कोन थियो। नतीजे में ॾाढे ख़तरे में आहियूं। ॿोॾि जे करे ॿोॾि खां बि जेको इहो दरिया सां
पोइ वॾा माण्हू तुका ॾींदा राइट साइड ते राइट साइड वारनि सां उहो अशोक सिंधु जो 2010 वारो थियो। हाणे अचो जेका बरसाति जेका आम फिल्म जेका चवंदा आहिनि बराड़ीअ में ऐं ॿियो आहे शहरनि में। बराड़ में इहो न आहे त टाउन कमेटी म्यूनिसिपल कमेटी या इहे सभु अॼु ॾींहं ते रिकॉर्ड ते ख़र्च ॾेखारनि था। सची ॻाल्हि आहे त ख़र्च कोन थो थिए। सैनिटेशन सिंध सैनिटेशन पॉलिसी 2011 सिंध गवर्नमेंट अप्रूव कई आहे। उन बाक़ाइदे क्लियर चयो आहे त सभिनी शहरनि में तव्हां जेको ॿ सेपरेट सिस्टम ठाहियो। सीवरेज जो अलॻि सेटअप हुजे शहर में ऐं जेको सो हुनजो बरसाति जो सेटअप वरी अलॻि हुजे। त जीअं बरसाति जे ॾींहंनि में उहे नाला बरसाति जे लाइ हुजनि ऐं उहे बरसाति जे ॾींहंनि में पंप हेॾी हुजनि टाइम टू टाइम चेक कयो उनखे खणी ॿाहिरि उछलायो। ऐं अहिड़े सीवरेज खे बि तव्हां जेको मेंटेन कयो। का मेंटेनेंस कोन्हे बजट एॾी थी वञे मां सोचियो आहे त हे सिंध दुबई हुजे हा हींअर। पर सची ॻाल्हि इहा चांडियो साहब तव्हां सां टेलीफोन लाइन ते मौजूद रहो। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॾानो था। इनाम साहब तव्हां कीअं सूरत हाल ॾिसो था? पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चीफ मिनिस्टर सिलेक्टेड